ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां अकबर दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ बॉयज़ डिग्री कॉलेज ठट्टो में साइंसी नुमाइश थी गुज़री। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज ठट्टो में स्टेडियम एजुकेशन तहत ज़िले ठट्टे ऐं सजावल जे बॉयज़ ऐं गर्ल्स कॉलेजनि जे शागिर्दनि पारां तयारु कयल साइंस ऐं टेक्नोलॉजी सां लाॻापियल वर्किंग मॉडल जी नुमाइश कई वई। हिन सिलसिले में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज ठट्टो, गर्ल्स डिग्री कॉलेज ठट्टो, गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सजावल, गर्ल्स कॉलेज सजावल जे शागिर्दनि पंहिंजा वर्किंग मॉडल्स पेश कया। हिन नुमाइश में शागिर्दनि ऐं उस्तादनि जो वॾो तादाद दिलचस्पी सां शरीक थियो। नुमाइश में साइंसी मॉडल्स जे हवाले सां ज़िले ठट्टे जे कॉलेजनि मां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज ठट्टो पहिरीं पोजीशन हासिल कई। नुमाइश जे सिलसिले में कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर इरफान खान चयो त सिंध सरकार जो तालीम खातो सिंध में साइंसी तालीम जे वाधारे लाइ कोशिशूं वठी रहियो आहे। उन सिलसिले में स्टेडियम एजुकेशन स्टीम एजुकेशन जे वाधारे लाइ हिन क़िस्म जा प्रोग्राम तरतीब ॾिना विया आहिनि जिन जो अॻिते हली बहितर नतीजा मिलंदा। हुन उहो बि चयो त सिंध जे पोइते पियल ज़िलनि जे शागिर्दनि में ज़बरदस्त टैलेंट मौजूदु आहे। जेकॾहिं उन्हनि खे वधीक मौक़ा ॾिना वञनि त साइंसी मैदान में वॾा कारनामा सर अंजाम ॾेई सघनि था।